अस्सलामुअलैकुम दोस्तों। ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जी ईंदड़ क़िस्त में रेस कमाल खान राणे खे अगवा कराईंदो। आचर पंहिंजे भाउ दिलावर जो प्लान कमाल खान खां वठंदो। रेस कमाल खान वारिस खे ज़मीन आबाद करण ॾींदो। रेस गफ़ार खान रेस कमाल खान ख़िलाफ़ छा करण वारो आहे? मीरा ठीक थी वेंदी? राणो भी ठीक थी वेंदो? सब जी तफ़सील तव्हां दोस्तन खे इन वीडियो में ॿुधाईंदासीं। वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हांखे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असांजे हिन चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा, जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं बआसानी पहुची सघे। दोस्तों हलूं था पंहिंजी मेन टॉपिक ते। राणो ठीक थी वेंदो ऐं रेस कमाल खान ॾे वेंदो, पर कमाल खान एक दफ़ो ॿीहर राणे खे ज़हरीली इंजेक्शन लॻाईंदो ऐं ॿिए पासे मीरा बि तमामु जल्द ठीक थी वेंदी ऐं रबन खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदी। ऐं रेस कमाल खान कॾहिं बि वारिस खे ज़मीन आबाद करण कोन ॾींदो, छो त कमाल खान वारिस जी ज़मीन जो पाणी रोके छॾियो आहे। छो त कमाल खान वॾो होशियारु माण्हू आहे ऐं आचर कमाल खान खां पलांद न वठंदो, छो त आचर मरियम सां शादी करे ख़ामोशी अख्तियार करे घर वेही रहंदो, छो त आचर खे कॾहिं बि इंसाफ़ न मिलंदो। उम्मीद कयूं था त हीअ वीडियो दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कंदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट ॾिसण जे लाइ असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। दोस्तों मिलींदासीं हिकु ॿी नई वीडियो में, तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।